अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गजाला ब्रो ऐं माहिया फरहा औरंगज़ेब। सब खां पहिरें हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध खे तूफ़ानी बरसातुनि उजाड़े छॾियो। हज़ारे ॻोठ पाणी जे पेट में अची विया। सखर, काणे, शहीद बेनज़ीराबाद, खैरपुर ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में हर तरफ़ हाव ॾाणंदड़ मंज़र। अक्सर शहरनि तोड़े ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो। क़ब्रिस्ताननि में बि पाणी बीठल, लाश दफ़नाइण ॾुखियो थी वियो। आम ज़िंदगी मफ़लूज बणियल। फ़ौतियुनि जा वारस कफ़न दफ़न लाइ परेशान। खाद खुराक जे सामान ऐं दवाउनि जी खोट। लखें घर ढहण सबबि बेघर थियल माण्हू खुलियल आसमान हेठि इमदाद जे ओसीड़े में वेठल। बरसात सटियल इलाइक़नि में घर ऐं भितियूं किरण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। अॼोके ॾींहं में वधीक 7 ॼणा फ़ौत, केतिराई ज़ख़्मी। बिरियासिटी जे मेमण मोहल्ले में बरसात दौरान जमशेद मेमण जे घर जी छित किरी पई। 2 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत 4 ॼणा दबिजी फ़ौत। फ़ौतियुनि में अली रज़ा मेमण, इरशाद, हसीब ऐं दुआ मेमण शामिल। घोटकी शहर जे अब्दुरऊफ़ चाचड़ कॉलोनी में घर जी छित किरण सबबि पीरसन औरत फ़ौत। मेहड़ वेझो 2 ॻोठनि में 2 नौजवान घर जी छित किरण सबबि दबिजी फ़ौत। ॻोठ अल्ह वरायो पलीपोटो में 26 वरियनि जे ज़मीर अली घर जी छित किरण सबबि दम ॾिनो। ॻोठ सताबो माची में छित किरण सबबि 35 वरियनि जो सतार सोलंगी दबिजी फ़ौत थी वियो। ककड़ में पोरिहत जे घर जी छित किरी पई, संदसि अमड़ फ़ौत ऐं पुटु ज़ख़्मी। बुल्ली शाह करीम वेझो ॻोठ रहीम बख़्श रिंद में 2 कचा घर ड्रही पट, माउ ऐं संदसि नींगरी ज़ख़्मी। सिंधु दरिया में मुसलसल पाणी जे वहिकरनि में वाघ, गुडू ऐं सखर बैराज वटि वॾी ॿोॾि ऐं कोटड़ी बैराज ते विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। अलिफ कचो ऐं शाबेलो समेत ॿिया केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। माण्हुनि जे महफ़ूज़ हंधनि तरफ़ लॾपल आण। सखर बैराज ते 24 कलाकनि जे दौरान 18,000 क्यूसिक पाणी में वाधि थी। गुडू बैराज जो पाणी जो मथां वहिकिरो 5,17,300 92 क्यूसिक ऐं कोटड़ी दहशतगर्दी केस पीटीआई सरबराह इमरान ख़ान अॼु ज़मानत लाइ एटीसी में पेश थींदो। दहशतगर्दी टोड़ अदालत ॿाहिरां सिक्योरिटी जा ग़ैर मामूली इंतज़ाम कया विया। कोयटा जे इलाइक़े सिटी नाले में भित किरण सबबि 2 ॼणा दबिजी फ़ौत। पुलिस ऐं इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची फ़ौतियुनि जा लाश अस्पताल पहुचाया। ऐं शाहपुर चाकर लॻ सदावा खे 15 फुट जो घारो पइजी वियो। ॻोठ शेर मोहम्मद ब्रोही पाणी हेठि अची वियो। ॻोठाणा घारे खे बंदि करण में रुधल। काज़ी अहमद वेझो ॻोठ बख़्शण बालादी वटां मलबा शाख खे 15 फुट जो घारो। केतिरनि ई एकड़नि ते बीठल फ़सुल पाणी हेठि। इतला बावजूदि आबपाशी अमलदार घारे वारे हंधि न पहुता। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारे खे ॿधण में रुधल। गोलारची वेझो ॻोठ यूसुफ हजाम वटां इमाम वाह खे घारो। 100 एकड़नि ते बीठल फ़सुल पाणी हेठि।